खबर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ताड़ी हिक हथ सां नाहे वॼंदी, पाकिस्तान ख़ातिर समूरा इख़्तिलाफ़ विसारे सघूं था। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार ऐं ॿियनि सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान ख़ान खे चिटी तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त इसहाक़ डार जी सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात संदसि इजाज़त सां ई थी हुई। पाकिस्तान ख़ातिर हिक त छा पर 100 क़दम बि अॻिते वधाए सघूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त ताड़ी हिक हथ सां न पर ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। पाकिस्तान ख़ातिर समूरा इख़्तिलाफ़ विसारे सघूं था। हुन वधीक चयो त सऊदी अरब घड़ी ॾेई इमरान नियाज़ी खे न पर पाकिस्तान खे इज़त ॾिनी हुई, पर इमरान नियाज़ी तोहफ़े में मिलियल घड़ी खपाए छॾी। ॾींहुं राति कूड़ ॻाल्हायो वियो जंहिंजो को मिसाल नथो मिले। शहबाज शरीफ़ चयो त हिकु शख़्स मुल्की मईशत खे तबाह कयो ऐं परॾेही पॉलिसी खे नुक़सानु रसायो। इमरान ख़ान ऐं संदसि हवारियुनि बहितानबाज़ी खां सवाइ कुझु बि नाहे कयो। वज़ीर आज़म चयो त इमरान ख़ान रुॻो गार गंद खे हथी वठराए ऐं दोस्त मुल्कनि खे नाराज़ कयो। हिन शख़्स औरतुनि खे बेगुनाह गिरफ़्तार करायो ऐं पंहिंजी भेणनि खे एनआरओ ॾिनो। शहबाज शरीफ़ वधीक चयो त हुननि IMF आॾो खड़ियूं सुञायूं। IMF चयो त तव्हां ॻाल्हि करे फिरी वेंदा आहियो। आलमी मालियाती इदारे ख़बर नाहे किथे किथे आङूठा हणाया ऐं सख़्त शर्तुनि बैदि पाकिस्तान खे कर्ज़ ॾियण ते राज़ी थियो। संदसि चवणो हो त हुननि रियासत खे बचाइण लाइ सियासत खे क़ुर्बान कयो। इतिहादी हुकूमत कोशिशुनि बैदि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो, जॾहिं त इमरान जी पूरी कोशिश हुई त मुल्क श्रीलंका बणिजी वञे। अॻूणे आर्मी चीफ बाबति पुछियल सवाल जो जवाबु ॾींदे वज़ीर आज़म चयो त बाजवा साहब रिटायर थी वियो आहे, खेसि सुकून जी ज़िंदगी गुज़ारण ॾियो। बाजवा साहब इमरान ख़ान जो मोहसिन हो, पर इमरान ख़ान एहसान फरामोश न थियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि सूरत में डिफॉल्ट न कंदो। पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण वारी ख़्वाहिश इमरान नियाज़ी सां गॾु क़ब्र में वेंदी। इस्लामाबाद में वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजे दौर में रिकॉर्ड कर्ज़ वरिता। हुन चयो त पाकिस्तान कंहिं बि सूरत में डिफॉल्ट न कंदो। पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण वारी ख़्वाहिश इमरान नियाज़ी सां गॾु क़ब्र में वेंदी। इसहाक़ डार चयो त PTI मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो। 1.5 साल खां उन्हनि खे उहो फ़ैसिलो करण में लॻी वियो त IMF वटि वञिणो आहे या न। ही 25,000 अरब जो कर्ज़ 40,000 अरब ताईं खणी विया। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त संदनि लाइ हुकूमत वठण जो फ़ैसिलो ॾुखियो हो। इतिहादी हुकूमत सियासत ते रियासत खे तरजीह ॾिनी, जॾहिं त इमरान नियाज़ी पाकिस्तान खे बतौर क़ौम करप्ट साबित करण जी कोशिश कई। इसहाक़ डार वधीक चयो त इमरान नियाज़ी रुपए जो बेड़ो ग़रक़ करे छॾियो। हाणे पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण जूं कूड़ियूं ख़बरूं पखेड़ियूं पई वञनि, पर पाकिस्तान कंहिं बि सूरत में डिफॉल्ट न कंदो। नाज़रीन, इलेक्शन कमीशन PTI चेयरमैन इमरान ख़ान जे चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो सख़्त नोटिस वठी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पारां पैमरा खां इमरान ख़ान जी तक़रीर जो ट्रांसक्रिप्ट पिणु तलब कयो वियो आहे। PTI चेयरमैन गुज़िरियल ॾींहुं आदत मूजिबि कर्ज़दारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर ते हिकु भेरो ॿीहर इल्ज़ाम लॻाया। क़ानूनी माहिरनि मूजिबि इलेक्शन कमीशन आर्टिकल 204 तहत अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ कार्रवाई करण जो इख्तियार रखे थो। ट्रांसपोर्ट ऐं इतलात खाते जे सूबाई वज़ीर शहजिल इनाम अहमद चयो आहे त इमरान ख़ान सम्झे थो ऐं केरु काउंस पुछाणो करण वारो केरु बि नाहे, तंहिं करे चई रहियो आहे त मेरी घड़ी मेरी मर्ज़ी। सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर ते इमरान नियाज़ी जी तक़रीर ते रद्द अमल ॾींदे सूबाई वज़ीर शहजिल इनाम अहमद चयो आहे त इमरान ख़ान चए थो त मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजी गोगी मुंहिंजी मर्ज़ी। शहजिल अहमद चयो आहे त इमरान नियाज़ी जो ख़्यालु आहे त मुंहिंजी मनी लॉन्ड्रिंग मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजा फंड अकाउंट्स मुंहिंजी मर्ज़ी आहे। शहजिल इनाम अहमद चयो आहे त इमरान ख़ान खे पंहिंजे ज़हन मां इहे ख़याली पुलाव कढी छॾणु घुरिजनि। पीपल्स पार्टी चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी नेशनल पार्टी जे अॻवान इमल वली ख़ान खे मिलंदड़ धमकियुनि जी मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त ANP अॻवान खे धमकियूं दहशतगर्दी आहे। दहशतगर्दनि खे कंहिं बि जमहूरी ऐं सियासी अॻवान खे नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमल वली ख़ान जी सिक्योरिटी यकीनी बणाए खेसि धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे कानून जे कछड़े में आंदो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त हुकूमत ऐं क़ौम दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हिकु पेज ते आहे। कंहिंखे बि अमन अमान जी सूरत ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गानिस्तान जे तालिबान सरकार खां सरहदी इलाइक़नि में पाकिस्तान ते हमला कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चमन में अफ़गान फोर्सेस के हमले, रॉकेट लॉन्चर ऐं फायरिंग के नतीजे में 6 ॼणनि के मारिजण ऐं 17 ॼणनि के ज़ख़्मी थियण वारे वाक़े की सख़्त मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गान उबूरी हुकूमत खां सरहद ते चिड़ ॾियारींदड़ फायरिंग के वाक़नि के रोकण जो मुतालबो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गोलाबारी ऐं फायरिंग सबब पाकिस्तानी शहरनि की शहादत ऐं ज़ख़्मी थियण वारो वाक़ियो अफ़सोसनाक ऐं मुज़म्मत जोॻो करार ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गान उबूरी सरकार इन ॻाल्हि ते यकीनी बणाए त अहिड़ा वाक़िया ॿीहर न थियनि। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट परवीन रहमान क़त्ल केस में बरी थियल जवाबदारनि जी नज़रबंदी ख़त्म करे छॾी। घरू खाते पारां नज़रबंदी बाबति जारी कयल नोटिफिकेशन पिणु कल अदम करार ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट में औरंगी पायलट प्रोजेक्ट की सरबराह परवीन रहमान क़त्ल केस में बरी थियल जवाबदारनि जी नज़रबंदी वारे केस में IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं सेक्रेटरी घरू खातो अदालत में पेश थिया। घरू खाते 1 डिसंबर ते परवीन रहमान केस जी 5 जवाबदारनि खे 3 महीननि लाइ नज़रबंद करण जो हुकुम ॾिनो हो, जंहिंखे अदालत कालअदम करार ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान जस्टिस KK आगा चयो आहे त जॾहिं अदालत फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त हाणे नज़रबंदी जो कहिड़ो जवाज़ आहे। IG सिंध चयो त सिक्योरिटी इदारे जी रिपोर्ट मूजिबि उन्हनि माण्हुनि ते नज़र रखणु ज़रूरी आहे। अदालत IG सिंध ऐं घरू खाते जी रिपोर्ट रद्द कंदे सिंध हाई कोर्ट परवीन रहमान क़त्ल केस में बरी थियल जवाबदारनि जी नज़रबंदी ख़त्म करे छॾी। घरू खाते पारां नज़रबंदी बाबति जारी कयल नोटिफिकेशन पिणु कालअदम करार ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट 90 मां धमाकेदार मवाद हथ अचण वारे केस में MQM जे 13 कारकुननि खे आजो करण जी हुकूमती दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट पारां 90 मां हथियार ऐं धमाकेदार मादो अचण वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी कयो। अदालत पारां MQM कारकुननि जी बरीत ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करण सां गॾु रेंजर्स पारां जवाबदार जी सज़ाउनि में वाध लाइ दाख़िल दरख़्वास्त पिणु रद्द कई वई। दहशतगर्दी जे अंत वारी अदालत पारां मुतहदा जे 13 कारकुननि खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॿुधायूं वयूं। गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार फैसल मोटा खे 10 साल क़ैद जी सज़ा ॾिनी वई। फरहान शबीर उबैद खे 2 ऐं आबिद खे 8 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट में आज़म सवाती बाबति केस जी ॿुधणी दौरान जस्टिस KK आगा ऐं IG सिंध गुलाम नबी मेमण विच में सख़्त जुमलनि जी ॾेवट थी। सिंध हाई कोर्ट में आज़म सवाती जे पुट उस्मान सवाती जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG इरफान बलोच, DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं ॿिया ऑफिसर अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान जस्टिस KK आगा जे रिमार्क्स ते IG सिंध चयो त अदालत जे रिमार्क्स सां तकलीफ़ पहुती आहे। अदालत खे मूं ते भरवसो नाहे त आउं वधीक छा चवां। जस्टिस KK आगा चयो त IG साहब, अव्हां खे नौकरी में दिलचस्पी नाहे त इस्तीफ़ा ॾियो। IG सिंध जवाब ॾींदे चयो त आउं छो इस्तीफ़ा ॾियां, अदलिया जी इज़त कंदा आहियूं ऐं इज़त जी उमेद आहे। उन दौरान प्रोसिक्यूटर जनरल मुदाख़लत जी कोशिश कई त सिंध हाई कोर्ट खेसि मुदाख़लत करण खां रोके छॾियो। जस्टिस KK आगा चयो त प्रोसिक्यूटर साहिब, अव्हां ख़ामोश रहो, मूंखे ॻाल्हाइण ॾियो। IG सिंध ॻाल्हाइण जो शुरू कंदे चयो त आउं सूबे में पुलिस जो सरबराह आहियां, IG सिंध आहियां, SHO न आहियां। अदलिया खे बि असांजी इज़त करणु घुरिजे। उन दौरान प्रोसिक्यूटर जनरल ॿीहर मामले खे छाड़ण जी कोशिश कंदे चयो त जज साहिब, आउं जी तरफ़ां अव्हां खे माफ़ी वठां थो, माफ़ करियो। जस्टिस KK आगा चयो त ठीकु आहे, त पोइ अव्हां ॿुधायो प्रोसिक्यूटर जनरल साहिब, हिकु वाक़े में एतिरियूं FIR छो कटियूं आहिनि? केसनि जी वज़ाहत पेश न कई वई त IG ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे पुट सलेमान शहबाज चयो आहे त नई आम चूंडुनि बाबति फ़ैसिलो पाक फ़ौज खे न पर इलेक्शन कमीशन खे करणो आहे। इमरान ख़ान जो बयानु नए आर्मी चीफ खे तकरारी बणाइण जी किरल कोशिश आहे। जनरल बाजवा खे ताहयात एक्सटेंशन जी आछ छो कई, छा उहो अमर बल मारूफ़ आहे? सलेमान शहबाज चयो आहे त इमरान पाण अमर बल मारूफ़ ते अमल करे हा त बुशरा बीबी ऐं फराह गोगी खे पंहिंजो फ्रंट न बणाए हा। शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान अमर मारूफ़ करे हा त शहीदनि ख़िलाफ़ मुहिम न हलाए हा। नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण दौरान गिरफ़्तार कयल चइनी शागिर्दनि खां अदालती हुकुम तहत नारा जेल में पेपर वरिता विया। सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां कंट्रोलर माशूक सिद्दीकी नारा जेल में शागिर्दनि खां इम्तिहान वरिता। शागिर्द अमर आकाश लाखो
खां 3 साल जे 6 सेमेस्टर ज़ुहेब लाको खां सोशल वर्क डिपार्टमेंट जे 8 सेमेस्टर जे आख़िरी साल जो पेपर वरितो वियो। अरसलान आरिसर खां कॉमर्स डिपार्टमेंट जे आख़िरी साल जो 8 सेमेस्टर जो पेपर ऐं अब्दुल कुदूस आरिसर खां पहिरीं साल जे 2 सेमेस्टर जो पेपर जेल में वरितो वियो। अदालत चइनी शागिर्दनि जी ज़मानत रद्द कंदे खेनि जुडिशल रिमांड ते जेल उमाणियो हो। दहशतगर्दी टोड़ अदालत जे हुकुम तहत यूनिवर्सिटी इंतज़ामिया कंट्रोलर माशूक सिद्दीकी शागिर्दनि खां पेपर वरिता विया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह में हरासमेंट जो शिकार शागिर्दियाणी परवीन जो केस दौलतपुर जी अदालत ट्रांसफर करण जो हुकुम ॾेई छॾियो। हरासमेंट जो शिकार शागिर्दियाणी परवीन रिंद पंहिंजे चाचे अली नवाज़ रिंद सां गॾु पेरनि उगाड़े हैदराबाद जी अदालत पहुती। मुतासिर शागिर्दियाणी अदालत में ॻाल्हाईंदे चयो त केस में नामज़द ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं हॉस्टल में मुलाज़िमत कंदड़ औरतूं फरीदा अतीका ऐं फरहीन जानी तोड़े माली नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं पिया ॾियनि। वकीलनि चयो त परवीन रिंद इन करे केस जी ॿुधणीअ ते नवाबशाह जी अदालत थी वञे, इन लाइ संदसि केस नवाबशाह खां दादू ट्रांसफर कयो वञे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद केस नवाबशाह जे जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत मां दौलतपुर मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जे सिलसिले में दौलतपुर वेंदे मुंहुं जो कंहिं रस्ते ते लाश मिलंदो। परवीन रिंद पारां दौलतपुर केस मुंतक़िली बाबति ख़दशनि जो इज़हार। परवीन रिंद ॻाल्हाईंदे चयो त संदसि तालीम मुतासिर पई थिए। हू चीफ जस्टिस खां पुछे थी त छा को ग़रीब जो पुटु या न्याणी आला तालीम हासिल करे सघनि थियूं, न्याणियूं अॻिते नथियूं वधी सघनि। इंग्लैंड पाकिस्तान के ॿिए टेस्ट मैच में 2 शिकस्त ॾेई सीरीज़ तां पहुची नान करे वरिती आहे। मुल्तान में ॿिए टेस्ट मैच जे चोथे ॾींहं जी रांदि में इंग्लैंड पाकिस्तान खे 26 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जी समूरी टीम इंग्लैंड पारां मिलियल 355 रन्स जे हदफ़ में 328 रन्स ते ढेर थी वई। पाकिस्तान जी बैट्समैन सऊद शकील 94, इमामुल हक़ 60, अब्दुल्ला शफ़ीक़ ऐं मोहम्मद नवाज़ 45 रन सां निमाया स्कोर कयो। इंग्लैंड जे बॉलर मार्क वुड पाकिस्तान जे 4 रांदीगरनि खे आउट कयो। इब्रार अहमद टेस्ट डेब्यू में 11 विकेटूं वठी पाकिस्तान जो ॿियों ऐं दुनिया जो 14हों बॉलर बणिजी वियो आहे। पाकिस्तान इंग्लैंड विच में 3 टेस्ट मैच कराची में खेॾी वेंदी। शेख बरक्यू में नारी जे अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ लॻल धरणो ॻाल्हियुनि बाद ख़तमु कयो वियो। कलेरी बिरादरी जे नारी जे मुबैना अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ हैदराबाद रोड जण मोरी वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारियूं लॻी वयूं। पपड़ पुलिस जी चौकी इंचार्ज एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई, जंहिं बाद कलेरी बिरादरी जे माण्हुनि धरणो ख़तमु करे छॾियो। कलेरी बिरादरी जे माण्हुनि मीडिया खे ॿुधायो त पुलिस नारी जी बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई आहे। जेकॾहिं नारी बाज़ियाब न कराई वई त हू ॿीहर धरणो हणंदा। नवाब अली वसाण चयो आहे त सिंध में GDA जो वजूद ख़त्म थी चुको आहे। इमरान ख़ान सियासती यतीमनि जा टोला गॾु करे सिंध फतह करण जा ख़्वाब ॾिसण बंदि करे। खैरपुर में वसाण हाउस ते पीपल्स पार्टी अॻवान नवाब खान वसाण सां ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसीस जे मुअज़्ज़िज़नि काउंसलरनि मुलाक़ात करे मुस्लिम लीग फंक्शन ऐं GDA खे अलविदा चई। पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। मुस्लिम लीग फंक्शन लीग ऐं GDA खे अलविदा चई। पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़नि में बगन खान, गुलाम रसूल, अनवर महर, खुदा बख्श रिंद, वज़ीर अली कनासरो, ताज मोहम्मद सोहू, अल्ताफ़ हुसैन, तालिब महर, मुराद फ़कीर, बरकत अली, राहिब महर, अली नवाज़ महर, अज़ीज़ुल्लाह रिंद, मुख्तियार सोलंगी, गुल शेख, राजा शेख ऐं मोहम्मद अकरम शामिल आहिनि। उन मौक़े ते नवाब अली वसाण ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुहबत करे थो। पीपल्स पार्टी अवाम जा मसइला हल करणु पहिरीं तरजीह में शामिल आहे। होॾांहुं नवाब अली वसाण सहाफ़ी ज़हीर अब्बास जे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई।
मलिर में खाबे दुर्जी नाले वारे सियासतदान ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे अॻुवाण यूसुफ मसीह खान जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। जंहिंमें खेसि ज़बरदस्त भेटा पेश कई वई। सिंध इंटेलिजेंस राइट अलायंस पारां रज़ाकाबाद में कोठायल ताज़ियती मेड़ाके में सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻुवाणनि समेत अवाम वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे अलायंस जे मरकज़ी अॻुवाण अब्दुल ख़ालिक जूने जे सैयद ख़ुदा ॾिनो शाह अलाही बख़्श ऐं ॿियनि चयो त यूसुफ मसीह खान लगातार ऐं अथक जिदोजहद जो नालो हो। यूसुफ मसीह खान पंहिंजी समूरी ज़िंदगी पोरियत ऐं मज़लूम तबिके जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी। हुन चयो त यूसुफ मसीह खान उर्दू ऐं बहादुर शख़्स हो। मज़लूम ऐं पोरियत दुश्मन फ़ौतन खे सरे आम ललकारींदो हो। खेसि जेल ऐं गिरफ़्तारियूं बि झुकाए न सघियूं। यूसुफ मसीह खान मुल्क जे समूरनि मज़लूमनि जो आवाज़ हो। संदसि विछोड़े वॾो ख़ाल पैदा करे छॾियो आहे। ताज़ियती मेड़ाके खे यूसुफ मसीह खान जे फ़र्ज़ंद बालाज यूसुफ मसीह पिणु ख़िताब कयो ऐं पंहिंजे वालिद जे मिशन ते हलण जो वचन कंदे अवामी जिदोजहद जारी रखण जो अज़म वरजायो। मेड़ाके खे एडवोकेट अख्तर हुसैन, समाजी अॻुवाण याकूब खासियली, हनीफ़ दिलमुराद, असलम बलोच, हनीफ़ बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।